अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां एक यादगार महफ़िल उस्ताद जलाल चंडी साहब जी तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों, हिन महफ़िल जा तमामु बहितरीन कलाम आहिनि ऐं जंहिंजी वजक बि तमामु बहितरीन आहे। दोस्तों, हिन महफ़िल जो पहिरियों कलाम आहे, जहिड़ी थई मस्त जवानी तहिड़ी आ रात सुहानी। दोस्तों, हिन कलाम जो शाइर आहे अफ़ज़ल। दोस्तों, हिन महफ़िल में तावन कयो आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त अली शेर भट्टी साहब, झटपट बलूचिस्तान का। दोस्तों, उस्ताद जलाल चंद जो चाहींदड़ तमामु घणो परस्तार ऐं उस्ताद जलाल चंद जो वेझो दोस्त पिणु आहे। दोस्तों, हिन महफ़िल में हुनजो ई तावन आहे। उम्मीद त ही महफ़िल तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। महिरबानी दोस्तों। याद करे बिती आवने लंघानी कब्रिस्तान एक बड़ बात अखी मेरा थोड़ा साई तेरे मरण तब वरमाने बट कब्र वसी आवाज आसी कुर्बान सिवा दिवे आवण थे बेचा सागर का फरमाया के मेहमान तरस पिरी प्यारा ओ ते कयूं प्यार वरी अहिड़ो मौक़ो न मिलंदो बार बार। अफ़ज़ल चवे हयाती कहिड़ो एतबार मोब मिठा मन चार कर राज़ी मुझे रूह के तरस पिरी प्यारा हो वञा आहे रात। अफ़ज़ल चवे का घड़ी वेत वेढ़ायूं वात वरी पो मुलाकात खबर नाहे थे। हिते हिन कलाम लाइ बि दोस्तनि जी फरमाइश आहे, मलंग सलीम जी फरमाइश आहे। सुधीर जी फरमाइश आहे, मोहम्मद फाज़िल जी फरमाइश आहे, खांद गुलाम ला जी फरमाइश आहे। हकमले जी फरमाइश आहे, भाऊ अनवर जी फरमाइश आहे, अकबर अली जी फरमाइश आहे, मोहम्मद अली पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन, गुलाम हुसैन पहोड़ जी, सब साकी होटल जान। ओ जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी, जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी ले हो यार कयूं प्यार कर वन्ना 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 जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी, जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी ले हो यार कयूं प्यार कर वन्ना 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 जेड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी, जेड़ी थई मस्त जवानी तेरी
पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन। तुझे मुझे प्यार दूँ मेरी ज़मानो, तुझे मुझे प्यार दूँ मेरी ज़मानो, करे वठूं प्यार कॾहिं हाणे बहानो, जड़ी थई मस्त जवानी जड़ी आरात सुहानी, जड़ी आरात सुहानी, वेहो यार कयूं प्यार कॾहिं वञा वञा, जड़ी थई मस्त जवानी जड़ी आरात सुहानी, जड़ी आरात सुहानी, वेहो यार कयूं प्यार कॾहिं वञा वञा, जड़ी थई मस्त जवानी। कलामला फरमाशा लाजमी साफी जी शाहबराद अब्दुल कयूम चाहिए। वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले ना मिले, वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले ना मिले, वरी अहिड़ो मौक़ो अलाए मिले ना मिले, कयूं अहिड़ो प्यार थींदो हीरो न हले, जड़ी थई मस्त जवानी जड़ी आरात सुहानी, जड़ी थई मस्त जवानी जड़ी आरात सुहानी, वेहो यार कयूं प्यार कॾहिं वञा वञा, कॾहिं वञा वञा, जड़ी थई मस्त जवानी जड़ी आरात सुहानी, जड़ी आरात सुहानी, वेहो यार कयूं प्यार कॾहिं वञा वञा, जड़ी थई मस्त जवानी। दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम पसंदि अचनि त असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु